अस्सलामु अलैकुम। हिकु नए वीडियो सां गॾु मां आहियां तव्हांजो मुज़फ़र हुसैन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो स्पोकन इंग्लिश एंड वोकैबुलरी। अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे टेंसन जो, ऐं सभ खां पहिरियों टेंस आहे प्रेज़ेंट टेंस ऑफ टू बी। प्रेज़ेंट टेंस ऑफ टू बी जी माना आहे ज़मान हाल हुजणु या थियणु। डेफिनेशन इन जी आहे इंग्लिश में, अ वर्ब which show state or existence of the subject in current time or present time, that is called present tense of to be। सिंधीअ में इन जी वस्फ़ आहे त अहिड़ो फ़इल जेको फ़ाइल जी हालति या मौजूदगीअ खे मौजूदा वक़्त में ज़ाहिर करे त उनखे ज़मान हाल हुजणु चइबो आहे। ऐं इन में जेका आहे स्टेट ऐं एग्ज़िस्टेंस थींदी आहे, जेका हालति ऐं मौजूदगी थींदी आहे, असीं उनखे पढ़ंदासीं। त स्टेट में जेके जुमिला ईंदा आहिनि उहे आहिनि, जीअं आहे इंग्लिश में द मुज़फ़र इज़ अ गुड बॉय। मुज़फ़र हिकु सुठो छोकिरो आहे। हाणे हिकु सुठो छोकिरो आहे, इहा हिकु ख़ासियत आहे। कंहिं शइ जो कंहिं माण्हूअ जो उहिदो ॿुधाइणु, इज़ अ डॉक्टर, इहा बि हिकु हालति आहे। ऐं मौजूदगीअ में जेके जुमिला अचनि था उहे आहिनि, जीअं मुज़फ़र इज़ इन क्लास, मुज़फ़र क्लास में आहे। माना ॿुधाइणो आहे त कहिड़ी शइ किथे आहे। मौजूदगी जी माना ईअं ई थींदी त कहिड़ी शइ किथे आहे। हिन जा हेल्पिंग वर्ब जेके आहिनि उहे आहिनि इज़, एम, आर। ऐं ताक़ीदी जुमिलनि करण लाइ असीं इज़, एम, आर खां पोइ रियली इस्तेमालु कंदा आहियूं। रियली जेका आहे सा ताक़ीद आहे, इम्फेटिक, ताक़ीद करणु, कंहिं शइ ते ज़ोर ॾियण लाइ असीं रियली इस्तेमालु कंदा आहियूं। त वाक़ई जे ही वाक़ई क्लास में आहे, मुज़फ़र वाक़ई हिकु सुठो छोकिरो आहे। ऐं सिंधीअ में ताक़ीदी जुमिलनि करण लाइ असीं जेके निशानियूं इस्तेमालु कंदा आहियूं उहे आहिनि वाक़ई, त, सचपच, ठीकु आहे न, इहे असां इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं एग्ज़ाम्पल में आहे त ही इज़ रियली अ गुड बॉय, ही वाक़ई सुठो छोकिरो आहे, या ही त सुठो छोकिरो आहे, या ही सचपच सुठो छोकिरो आहे। तो ताक़ीदीअ में असीं तक़रीबन अहिड़ा ई जुमिला ठाहींदा आहियूं जंहिंमें निशानी हूंदी आहे त वाक़ई, त, सचपच। ही इज़ रियली अ डॉक्टर, ही वाक़ई हिकु डॉक्टर आहे। ही इज़ अ रियली अ स्टूडेंट, ही वाक़ई हिकु इज़ अ रियली स्टूडेंट, ही वाक़ई शागिर्द आहे।